अस्सलाम वालेकुम नाज़रीन, जियां त इबरत न्यूज़ में राइब गाँव मां आहियां। नाज़रीन, हिन वक़्तु मूंसां सीनियर सहाफ़ी अॻूणो प्रेस क्लब जो जनरल सेक्रेटरी AH खानज़ादा साहब मौजूदु आहिनि। असां AH खानज़ादा साहब खां तासरात वठंदासीं इबरत न्यूज़ HD जे हवाले सां। अबा असां तमामु दिलि जी गहराइनि सां इबरत न्यूज़ खे आजियान करियूं था, मुबारकबाद ॾियूं था, हुनखे भलीकार चऊं था ऐं सम्झूं था त जीअं इबरत इख़बार सिंध वासियुनि जी हक़नि लाइ, सिंधी सहाफ़त लाइ, सिंधी ॿोली लाइ जेकी वॾा कमु कया हुआ, इबरत न्यूज़ हाणे दौर जदीद आहे, जदीद दौर आहे, डिजिटल दौर आहे। हिन दौर में सिंधी सहाफ़त लाइ, सिंधी ॿोली लाइ, सिंधी माण्हुनि लाइ इहो हिकिड़ो बहितरीनु प्लेटफार्म थींदो जिथे ग़रीब माण्हू जी आवाज़ हुकूमत ताईं पहुचाई वेंदी। ऐं असां सम्झूं था त इन जेको इबरत ग्रुप आहे, इन वटि हिकिड़ो वॾो तजुर्बो आहे सहाफ़त जो, आज़ादीअ सहाफ़त जो, माण्हुनि जी फलाह बहबूद जो। ऐं असां दुआ कंदासीं त अलाह करे हे इबरत न्यूज़ कामयाबु थिए, त हिन में सहाफ़ियुनि जी बि फलाह बहबूद आहे, आम माण्हू जी बि फलाह बहबूद आहे ऐं आम माण्हू खे बि हिकिड़ी आवाज़ उथारण जो मौक़ो